त छो था वञो? जेको मरे पियो उनजी मदद न कई वञे ऐं जेको मारे पियो उनखे रोकियो न वञे ऐं रुगो मरण वारे खे चयो वञे त हिम्मत कर, भाड़ियो नथी। भाड़ियो उहो आहे जेकॾहिं हिम्मत नथो करे, पर जेकॾहिं ॿिया करोड़ माण्हू कंहिंखे मरदे ॾिसनि पिया कंदकोट में, लाड़काने में, सखर में, शिकारपुर में, कंहिं तिरंगीत खे, कंहिं रोशनीअ खे अगवा थींदे ॾिसण खां पोइ जेकॾहिं को सरदार, को वॾेरो, को नवाब ख़ामोश थी मुछूं वञे, पटको पाए वेठो आहे ऐं पाण खे मोमिन थो सॾाए त उहो मोमिन आहे, उहो सिंध जो गद्दार आहे, वो भाड़े भाड़े जो पुरुष आहे, वो बेगैरत आहे, उन बेगैरत का हिसाब करणु खपे। तव्हांजे साम्हूं 6-7 सालनि जो तिरंगीत कजी वञे, नंढड़ी रोशनी अगवा थिए या का ॿी नंढड़ी ॿार खे मुसलमान हिंदू हूंदा आहिनि छा? सवेल नंढड़नि ॿारनि टेबलो कयो, नंढड़ी ॿारड़ी चयो त बाबा चंड बि हिंदू ऐं मुस्लिम हूंदो आहे, समुंड हिंदू ऐं मुस्लिम हूंदो आहे, क्रिश्चियन हूंदो आहे। तव्हां हुन दर्द खे महसूस कयो, तव्हां सम्झो त तव्हांजे जिस्म जो हिकिड़ी साइंटिफिक थियरी अथव। चवंदा ही जेके वण आहिनि इहे असांजा भाउर आहिनि। वण ॿूटा, तव्हांजे घर में जेकॾहिं 6 भाउ रहियो ऐं हिकिड़ो भाउ को जॾो आहे या आरज़ी तरह बीमार थी पियो आहे या आरज़ी तरह हुनखे का TB, का टाइफाइड, का मलेरिया आहे या आरज़ी तरह के कमज़ोरी में अची वियो आहे त उन जा त घर जा 5 ई भाउर ऐं भेणूं धणी थींदा आहिनि। उनखे अकेलो त कोन छॾिबो आहे, पोड़ी माउ खे, भेण खे। त ही करोड़नि सालनि जी इर्तिका में वण बि तव्हांजा भाउर हुआ, ही ॿिलियूं, ही कुता, ही हाथी, शींहं, ही माकोड़ा, ही पखी, ही झिरकियूं, ही तोता, इहे तव्हांजा भाउर हुआ। इर्तिका जे सफ़र में तव्हां हिकिड़ी जेका स्पेशीज़ हुई उहा अलॻि थी वई, ह्यूमन स्पेशीज़, उहा तरक़ी कंदे कंदे इरफान इर्तिका करे तरक़ी करे वियो। ॿियो भाउ को जॾो पोयां रहिजी वियो, को वण, उनजी का लाइन डायरेक्शन चेंज थी वई, उहो पखी रहिजी वियो, उहो झिरकी रहिजी वियो, उहो वण रहिजी वियो, उहो ॿूटो रहिजी वियो। उनखे छॾे ॾिजे, उनखे तबाह थियण ॾिजे, उनखे सुकी वञणु ॾिजे, उन कुते खे पथर पिया हणजनि, उन्हनि झिरकियुनि जो निशानो पियो लॻाइजे, शिकार पियो कजे, डोड़ंदड़ सहे खे वेठो मारिजे, डोड़ंदड़ हरण खे निशानो पियो बनाइजे। इहो सिंधी माण्हुनि जो दर्स त कोन्हे, इहो लतीफ़ जो पैगाम त कोन्हे, इहो स्वामी ऐं सचल जो पैगाम त कोन्हे। असीं त मोहबत में विराईंदड़ माण्हू आहियूं, असीं त सॼी दुनिया खे भाकुर में भरण वारा आहियूं। आयात चयो आहे वण वण सां वहिंवार थिए थो, प्यार थिए थो। माण्हुनि सां न, वण वण सां वहिंवार थिए थो, प्यार थिए थो। ॼण त पुसियूं ऐं पेरूं मुंहिंजा भेनर आहिनि, भाउर आहिनि। ॿूटा असांजा भाउर ऐं भेनरूं आहिनि, उहे त परे रहिया, पर साॻे वतन में ही जेकॾहिं आरज़ी इख़्तिलाफ़ न हुजनि हा त पंजाबी असांजा भाउर आहिनि, पश्तून असांजा भाउर आहिनि, उर्दू ॻाल्हाईंदड़ असांजा भाउर आहिनि, सराइकी ॻाल्हाईंदड़ असांजा भाउर आहिनि। हू जेके वेठा आहिनि, जेका ड्रोन अटैक थिए थो ऐं जंहिंमें जरगे जी मीटिंग कंदड़ 48 बेगुनाह माण्हू मारिजी वञनि था, इहो जरगे ते अटैक कैसे थो थिए? जेकॾहिं दहशतगर्द ते थियो आहे तो थियणु खपे, दहशतगर्द ख़तमु थियणु खपनि। के 48 माण्हू राजूनी फ़ैसिलो करणु वेठा हुआ ऐं उन्हनि जे मथां अची ड्रोन अटैक थियो ऐं हू मरी विया। ऐं हू जेके लाल मस्जिद में नंढड़ियूं ॿारड़ियूं हुयूं ऐं जिन जूं नंढड़ियूं नंढड़ियूं सड़ियल आङुरियूं निकितियूं, नंढड़ी चीच, उहा किचरे जे बम जे ढेर मां पई निकिरे, मुशरफ जे दौर में कयल बमबारी जे नतीजे में। ऐं हू जेको मनावा में पुलिस वारो मरी वियो, ऐं हू जेको कारगिल ते सिंधी या पंजाबी या बरोच या पठान सिपाही मारिजी वियो, ऐं जेकॾहिं को तामिल सिपाही मरी वियो, ऐं को मलयालम ॻाल्हाईंदड़ सिपाही मरी वियो, ऐं को गुजराती ॻाल्हाईंदड़ सिपाही मरी वियो, ऐं को चंडीगढ़ जो हो, को अजमेर जो हो, को बीकानेर जो हो, को बेंगलोर जो हो, उहे सभु असांजा भाउर न हुआ। असांजा सभु भाउर हुआ। असांखे हुकुमराननि जंगियुनि में धिके छॾियो। असीं त उन्हनि जे जंगियुनि जा पोइ लॻ कोन आहियूं, असीं त लतीफ़ जा पोइ लॻायूं, असीं त अयाज़ जा पोइ लॻायूं। अयाज़ जेको चए थो जंहिं वक़्तु बि कंहिंजो तौक़ टुटो, मूं हीअं सम्झो ॼण मुंहिंजी गर्दन हल्की।
किथे किथे फलस्तीन की आजादी हुजे, बोस्निया जी हुजे, बैरूत जी हुजे, या अल तहरीर स्क्वायर ते एहतजाज कंदड़ माण्हू हुजनि, या यमन में जनरलन खे शिकस्त ॾींदड़ माण्हू हुजनि, या उहे माण्हू जेके न्यूयॉर्क ऐं वाशिंगटन ऐं शिकागो में वियतनाम ते हमले जे ख़िलाफ़ बुख हड़ताल ते वेठा, उन्हनि सभिनी लाइ जंहिं वक़्तु बि कंहिंजो तौक टुटो, मूं ईअं सम्झो ॼण मुंहिंजी गर्दन हल्की थी, जे महफ़ूमीअ मां को बि छुटो, मूं ईअं सम्झो ॼण मुंहिंजी गर्दन हल्की थी, कंहिं हंध बि मुंहिंजे कातिल जा जे हथ लुॾिया, बल मूंखे ते कहिड़ो फुटो, मूं ईअं सम्झो ॼण मुंहिंजी गर्दन हल्की थी। ऐं असीं उन्हनि सभिनी जो दर्द महसूस कयूं ऐं रुगो पंहिंजे सिंधी भाउरनि जो दर्द महसूस न कयूं, हिननि जो दर्द महसूस कयो। पढ़ो बुख इश्क ऐं अदब, पढ़ो मोहन कल्पना खे, पढ़ो मुंहिंजी हयाती जा सोना रूपा वर्क पोपटी हीरानंदानी खे, पढ़ो दादी सुंदरी खे, पढ़ो एजे उत्तम खे ऐं कीरत बाबाणी खे, पढ़ो दयाल मोटवाणी खे, पढ़ो वञी इन्हनि खे हरी दिलगीर खे पढ़ो ऐं नारायण श्याम खे पढ़ो ऐं उन्हनि खे पढ़ो। ही जेको कुझु अॼु सिंध जो जेको बच्चो बच्चो हिननि क़ौमी गीतनि ऐं जलसनि ऐं जज़्बनि सां गॾु जेको पेश करे पियो, जेको रसूल बख्श अली जो ऐं जीएम सैयद ऐं मोहम्मद इब्राहिम जो, इहे जेके वॾे वाक शेर पेश कनि था, इन्हनि शेरनि खे सहण वारो केरु हो? लतीफ़ जे पैगाम खे तव्हां ताईं पुॼाइण वारो हो कल्याण आडवाणी ऐं डॉक्टर होसचंद मोहचंद गुरबख्शाणी। उहे त असांजा भाउर हुआ जिन लतीफ़ियात खे अवां जे आम माण्हूअ ताईं पुॼायो। उहे ई त माण्हू हुआ हू नाहू भगत कंवर नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो आया नदर निमाणी तूं आधार मुंहिंजो। उन भगत कंवर खे क़तल करण लाइ पहिरीं अपर सिंध जा वॾेरो नवाबो सरदारो 5 करोड़ सिंधियुनि खां माफ़ी वठो भगत कंवर जे खून जी। माफ़ी वठो ऐं माफ़ी मुसलमान सरदार ऐं नवाब वठनि ऐं उहे हिंदू व्याज परस्त वठनि जिन 47 जे विरहाङे काग में सिंध जे मुसलमान हारनि खे ज़ंजीरुनि में जकड़ियो, जिन उन्हनि खे व्याज जे कैद में विझी उन्हनि जूं ज़मीनूं फवायूं, जिन हीराबाद में सिंधी मुसलमाननि जी एंट्री ते पाबंदी विधी, जॾहिं हीराबाद में सिंधी मुसलमान को छोकिरो को अनपढ़ियल दाख़िल थिए त उन लाइ उहे सिंधी आमिल ऐं सिंधी वापारी लिखंदा हुआ त मुसला अची विया, ॼट अची विया। हिकिड़े सिंधी वॾी राइटर जी किताब में लिखियल आहे सिंधी सुथणूं अची वयूं। सिंधी माण्हू सिंधी मुसलमान उहे सुथणूं हुआ, माण्हू न हुआ, भाउर न हुआ, साथी न हुआ, इंडिविजुअल न हुआ, असांजी ॿाहुनि जो बल न हुआ, उहे सिंधी सुथणूं अची वयूं। हू पाईंदा पाजामो सुथण पाए सिंधी घिड़ियो। सिंधी बि पाण खे ख़बर आहे, सिंधी बि आमिल कॉलोनी में इल्मु हासिल करण कोन वियो हूंदो, उहो दीवान में छोकिरियूं ॾिसण वियो हूंदो, तंहिं करे नियत हुनजी बि चङी कान हुई, पर छोकिरियूं बि सॼी दुनिया में ॾिसे। असांजो मुसलमाननि ने हिंदुनि ने पंजाबियुनि ने पश्तूननि ने बरोचनि ने सिंधियुनि जी सॼी दुनिया ॾिसे, फलाणो फ़ुर्क़ो न ॾिसे, फलाणो मज़हब न ॾिसे। जीअं सिंध जा पीर